मोरो भरिसां दादू मोरी पुल वटि सिंधु दरिया मां पाणी जे वहिकरनि में इज़ाफ़ो थियण बाद कचे जे इलाइक़े जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। हज़ारे एकड़ तयारु फसल पाणी जे वर चढ़ी वियो, जंहिं करे आबादकारनि खे करोड़े रुपयनि जे नुक़सान जो ख़दशो आहे। सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां कंहिं बि उपाउ नाहिनि वरिता विया। ॻोठाणनि मूजिबि ॿोध वारी सूरत-हाल में माली ऐं जानी नुक़सान जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत हूंदी। थारूशाह ऐं भरपासे वारे इलाइक़नि में आइस ऐं मंशियात जो आज़ार वधण सबबि नौजवाननि जूं हयातियूं दाव ते लॻल आहिनि। आइस जे आम वापे सबबि 20 वरियनि जो नौजवान सोहेल सुहाग हयाती विञाए वेठो। वारसनि मूजिबि थारूशाह ऐं आसपास में आइस जो आज़ार वधी वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कख भञी बीणो नाहे कयो। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फ़िरोज़ खां मुतालबो कयो त मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ घेरो तंग करे नौजवाननि जी हयातियुनि खे बचायो वञे। शाहड़ी वेझो ॻोठ शाहनवाज़ में नौजवाननि में सेहतमंद सरगर्मियुनि खे हथी वठाइण लाइ 20 टीमुनि ते मुश्तमिल टेप बॉल टूर्नामेंट शहीद फरीद राजपूत जी यादि में मुनक़िद कयो वियो, जंहिंजो फाइनल मुक़ाबिलो स्टार स्पोर्ट्स ऐं शाहनवाज़ क्लब विच में थी गुज़रियो। स्टार स्पोर्ट्स फाइनल मैच खे खटे ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती, जॾहिं त रनर अप टीम समेत रांदीगरनि में इनामी रक़मनि जा तोहफ़ा पिणु विरहाया विया। वगण शहर में पीअण जे मिठे पाणी जी सहूलियत न हुजण ख़िलाफ़ समाजी वर्कर एहसान कोटाणी समेत शहरनि पारां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते शहरनि चयो त 70,000 आबादी वारे वगण शहर वाटर सप्लाई जी सहूलियत खां महरूम आहे। शहरी शहर ॿाहिरां शाखुनि में कपरनि ते लॻल नलकनि तां पीअण जो मिठो पाणी भरण ते मजबूर आहिनि। हुननि इंतिज़ामिया ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त पीअण जे मिठे पाणी लाइ क़दम खयां वञनि। शहर में 1 महीनो अॻु सीनियर सहाफ़ी जुमन मल्हाह जे दुकान में लखें रुपयनि जो दाड़ो हणंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थियण ऐं रक़म वापसि न कराइण ख़िलाफ़ सहाफ़ियुनि ऐं शहरनि पारां पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते जुमन मल्हाह, मिठल मल्हाह ऐं ॿियनि चयो त सूरा थाणे जी हद में बदमनी चोट चढ़ी वई आहे। पुलिस असांजे दुकान में लॻल दाड़ो वापसि कराइण में मुकमल नाकाम आहे। हुननि DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त चोरी थियल रक़म वापसि कराई वञे।